नाज़िन तालके टनो ग़ुलाम हैदर जी यूनियन काउंसिल मोया ग़ुलाम शाह बागरानी जो ॻोठ मिस्री कोली के सिंध सरकार तोड़े चूंडियल नुमाइंदनि तरफ़ां के भी बुनियादी सहूलतूं न मिली सघियूं आहिनि। ॻोठ जी 500 खां वधीक मासूम ॿारनि खे तालीम जे हक़ खां पिणु महरूम रखियो वियो आहे। उन्ही हवाले सां रिपोर्ट कयो आहे नूर हसन बागरानी। कच्चन घरनि सां आबाद ही ॻोठ तलके टंडो ग़ुलाम हैदर जी यूनियन काउंसिल मोया ग़ुलाम शाह बागरानी जो क़दीम ॻोठ मिस्री कोली आहे। हिन ॻोठ खे सिंध सरकार तोड़े चूंडियल नुमाइंदनि तरफ़ां ॿियूं के बि बुनियादी सहूलतूं त न मिलियल आहिनि, पर ॻोठ जे 500 खां वधीक मासूम ॿारनि खे तइलीम जे हक़ खां पिणु महरूम रखियो वियो आहे। ॻोठ में सरकारी स्कूल न हुअण करे ॻोठाणनि पंहिंजी मदद पाण तहत झूपड़ीअ जो स्कूल ठाहियो आहे, जंहिंमें ॿारड़ा पट ते वेही तइलीम हासिल करे रहिया आहिनि। सरकारी स्कूल ऐं उस्ताद न हुअण सबबि हिते जे मिस्कीन हारिन जे ॿारनि खे समाजी कारकुन हीराचंद महेश्वरी रज़ाकाराना तौर मुफ़्त तइलीम ॾेई रहियो आहे। उन हवाले सां स्कूल में पढ़ाईंदड़ उस्ताद ॿारड़नि ऐं ॻोठाणनि आवाज़ टीवी न्यूज़ सां पंहिंजा वीचार वंडींदे चयो त 5 सालनि खां आऊं इनखे हलाए रहियो आहियां ऐं ॻोठाणनि पंहिंजी मदद पाण तरफ़ ई मूंखे हिकिड़ो छपिरो ठाराए ॾिनो आहे, जंहिंमें मूं वटि एसी ताईं तक़रीबन 100 जे लॻभॻि ॿार आहिनि ऐं रेगुलर 70-80 ॿार मौजूदु रहनि था। उन्हनि में पढ़ाइण जे लाइ मूंखे काफ़ी मुश्किलातूं दरपेश आहिनि। उन हवाले सां मूं मुख़्तलिफ़ इदारनि खे बि लिखियो आहे त हिन स्कूल में जे पढ़ंदड़ ॿारनि जे लाइ के बुनियादी सहूलियतूं ॾिनियूं वञनि। DO साहब बंदि थियल स्कूल हलण जो कोड ॾिनो ऐं उन जी वरी मालिकी न कयई। इदारो जेको जंहिं स्कूल ॾिनो उहो इदारो मालिकी करण लाइ तयारु न आहे। सिर्फ़ु चटाई साल में 5 सालनि खां पोइ मूंखे हिकिड़ी चटाई मिली आहे ऐं उन चटाई ते ॿारनि खे विहारे वेठो आहियां ऐं कटा ॿार खणी अचनि था पंहिंजे घर खां, उहे ते विछाइनि था, उन ते वेही तइलीम हासिल कनि था। उजाला कहिड़े क्लास में पढ़ी? 1 में पढ़ी। भला तूं पढ़ी छा थियण चाहींदी? पढ़ी मास्टरानी थियण चाहींदी? यस। पोइ भला हिन स्कूल में तूं पढ़ी मास्टरानी थी वेंदी? नो कोन थी सघंदी? ना छो असां वटि स्कूल कोन्हे, असीं झूपड़ी में पढ़ूं था, मास्टर कोन्हे, फर्नीचर कोन्हे। असांखे स्कूल खपे, असांखे बेंचूं खपनि, असांखे फर्नीचर खपे, असांखे मास्टर खपे। असीं झूपड़ी में पढ़ूं था, असांखे का बि सहूलियत ॾिनी वञे, असीं बि पढ़ी लिखी पंहिंजे ॻोठ जी ख़िदमत कंदा। असांजा वालिद तमामु ग़रीब आहिनि, मज़दूर आहिनि, असीं पढ़ी लिखी उन्हनि जो सहारा आहियूं। असांखे स्कूल खपे, असांखे बेंचूं खपनि, पकी बिल्डिंग खपे। असांखे पढ़ण जो घणो शौक़ु आहे, पर असांजी स्कूल हिकु झूपड़ी आहे, उनमें असांजा ख़्वाब पूरा कोन था थी सघनि। असांजे पुराणो ॻोठ आहे, कंहिं सालनि खां वठी असांखे का गवर्नमेंट जी सहूलियत कोन्हे। असांखे मास्टर ॾिनो वञे ऐं फर्नीचर ॾिनो वञे, पकी बिल्डिंग ॾिनी वञे ऐं रोड रस्तो बि ॾिनो वञे। साईं ॻोठ मिस्री कोली जे 100 साल खां वठी असांखे इन ॻोठ में कुझु कोन मिलियो आहे, न को रोड रस्तो मिलियो, न को स्कूल मिली आहे। असांजा ॿार दर बदर आहिनि, ॿार कोठी आहे नंढड़ी, उन में वञा पढ़ियो नथा सघनि ऐं को टीचर कोन्हे, जो को मास्तर वीचारो हिकिड़ो ॼणो आहे, को पुॼे कोन थो। ऐं इहो असांखे माना महिरबानी करे असांखे टीचर मिले ऐं को बिल्डिंग मिली वञे त असांजा ॿार को सहूलियत करनि ऐं पढ़ाई में कुझु अॻिते वधनि। हिननि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हिननि जो चवणु आहे त असांजे ॻोठ में सरकारी स्कूल ॾिनो वञे, जीअं असांजा ॿार तइलीम हासिल करे पंहिंजा ख़्वाब पूरा करे सघनि। नूर हसन बागरानी, आवाज़ टीवी न्यूज़, टंडो ग़ुलाम हैदर।